महीनो है के दिहाड़ा बाकी अचे बचा आहिनि। इन में रोज़े रखण ऐं रोज़ो जो एहतमाम करण इहा सभ खां भली अफ़ज़ल तरीन ॻाल्हि आहे। उन सां गॾोगॾु जीअं तव्हां रोज़ो रखो था, रोज़ो खोलियो था, इन ख़ासि रमज़ानुल मुबारक जी ॿी इबादत आहे त कंहिं मुस्लमान खे माण्हू एहतमाम सां रोज़ो खोलाए, रोज़ो रखाए ऐं रोज़ो खोलाए, त इन में अल्लाह ताला बाननि सां वॾो राज़ी थींदो आहे, तमामु घणो ख़ुशि थींदो आहे। तव्हां कंहिं ग़रीब मिस्कीन खे रोज़ो खोलायो, कंहिंखे पाणी जी लप ते, खीर जे ढुक ते, कंहिं मुस्लमान जी वञी सार संभाल लहो, जेतिरो थी सघे हमदर्दी ऐं सखावत कयो त अल्लाह ताला हिकिड़ो त उन रोज़े खोलाइण वारे जेतिरो तव्हांखे अजुर अता फ़रमाईंदो, ॿियो रमज़ान जी ख़ैरात जो अजुर सवाब अलॻि अता कयो वेंदो। इन हिकिड़े रोज़े खोलाइण जे नेकीअ में अमल में हज़ारे अजुर लिकल आहिनि। इन में तव्हां कंहिंजी बुख मिटायो था, बुखारे जो पेट पालण, मूं तव्हांखे काफ़ी सारियूं हदीसूं ॿुधायूं आहिनि त कंहिंजो पेट पालण सां केॾो वॾो अजुर मिले थो। इन में मिसकीननि जी मदद थिए थी, मिसकीननि जी मदद करणु तमामु वॾो अजुर जो कमु आहे। रोज़ेदार खे रोज़ो खोलायो, उनजो अलॻि अजुर मिले थो। कंहिंजी सार संभाल लहण, कंहिंजी हली वञी मदद करणु, इहे हज़ारे अमल यकजाती हिकु अमल में समाइजी वञनि था। रोज़ो खोलाइण एॾो वॾो भलो ऐं एतिरो बहितरीन अमल आहे। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन फतर फीह यानी फी रमज़ान, जेको माण्हू रमज़ानुल मुबारक में कंहिंखे रोज़ो खोलाए, कान मग़फ़िरतन लिज़ुनूबिही, अल्लाह ताला उन जे हरनी गुनाहनि खे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे। व इत्क़ रक़बतिही मिनन नार, ऐं अल्लाह उन जे कंध खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद करे छॾींदो आहे। जेको के मिस्कीन के रोज़ो खोलाए, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हांखे अल्लाह ताला इहा महिरबानी कंदो जो तव्हांजा गुनाह बि बख़्शे छॾींदो ऐं अल्लाह ताला तव्हांखे जहन्नम खां आज़ाद करे छॾींदो। वकान लहू मिस्लु अजरिही मिन गैरि अन यनकुस मिन अजरिही शैउन, साईं फरमायो ऐं रोज़े खोलाइण वारे खे अल्लाह ताला ओतिरो अजुर अता फरमाईंदो जेतिरो रोज़े रखण वारे खे अल्लाह अजुर अता कयो। 5 ॼणनि माण्हुनि खे विहारे पंहिंजे दस्तरख़्वान ते रोज़ो खोलायो, उन 5 ॼणनि खे जेतिरो रोज़े जो सवाब मिलियो न, ओतिरो सवाब अल्लाह ताला तव्हांखे अता फरमाईंदो। कालू लैस कुल्लुना यजिदु मा युफ़त्तिरु साइम या रसूल अल्लाह, आका असां मां के माण्हू अहिड़ा आहिनि जेके पहुच नथा रखनि, वुसत नथा रखनि, जो माण्हुनि जे लाइ एहतमाम करे दस्तरख़्वान लॻाइनि ऐं उन्हनि खे रोज़ो खोलाइनि। साईं फरमायो युतिल्लाहु हाज़ा सवाब मन फत्तर साइमन अला तमरतिन औ शरबति माइन औ मुज़क़ति लबनिन, साईं फरमाइनि था इहो सवाब हर उन माण्हू खे मिलंदो जेको के खजूर जी गड़ीअ ते कंहिंखे रोज़ो खोलाए, पाणीअ जे ढुक ते कंहिंखे रोज़ो खोलाए, या खीर जी लप छो न हुजे, उहा कंहिंखे प्यारे रोज़ो खोलायो त अल्लाह ताला तव्हांखे इहो समूरो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जॾहिं को माण्हू के रोज़ेदार के रोज़ो खोलाए थो त मन फत्तर साइमन कान लहू मिस्लु अजरिही गैर अन्नहु ला युनक़सु मिन अजरि साइम शैया, जॾहिं तव्हां के रोज़ेदार खे रोज़ो खोलायो था, जेतिरो अजुर रोज़े रखण वारे खे मिलंदो ओतिरो रोज़े खोलाइण वारे खे बता कयो वेंदो। ईअं न थींदो त रोज़ेदार जे रोज़े खे अल्लाह विरहाए, अधु रोज़ेदार खे ॾे, अधु रोज़े खोलाइण वारे खे ॾे, न, अल्लाह जो हबीब तो फरमाए रोज़े रखण वारे खे पूरो अजुर मिलंदो, मुकम्मल अजुर मिलंदो। उन मां सूत बराबरि, रती बराबरि कमी न कई वेंदी, पर जेतिरो अजुर उनखे मिलंदो ओतिरो ई अजुर अल्लाह ताला रोज़े खोलाइण वारे खे अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। असां वटि इहो हाणे रोज़े खोलाइण जो एहतमाम करणु हिकिड़ो असांजे मुआशरे में अफ़सोस सां चवणो पवे थो त हिकिड़ो फैशन थी वियो आहे ऐं ॾेख वेख जो ज़रियो बणिजी वियो आहे।
पोइ दस्तरख़्वान लॻाईंदा, वॾेरनि खे दावत ॾींदा, अमीरनि खे दावत ॾींदा, दुनियादारनि खे दावत ॾींदा। जेके पाण मालदार आहिनि, साहिब वुसत आहिनि, उन्हनि खे दावत ॾेई वठी ऐं दस्तरख़्वान ते विहारींदा। बाबा इफ़्तार पार्टी था कयूं। इफ़्तार पार्टी जो कुझु सालनि खां वठी कॉन्सेप्ट शुरू थियो आहे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ। ऐं पोइ साईं जेॾी महिल पार्टी थी वेंदी, पोइ चवंदा फिलाणो वॾेरो मूं जे दस्तरख़्वान ते आयो, फिलाणो मूं वटि आयो। पोइ उन जी रीस ते वरी ॿियो अञा वधीक एहतमाम कंदो, हुन वटि सभु आया त मूं वटि बि अचनि। हालांकि रोज़े खोलाइण जो मक़सदु जेके हदीसुनि में बयानु थियो आहे, इन मां मुराद आहे त तव्हां अहिड़नि माण्हुनि खे वञी रोज़ो खोलायो या रोज़ो रखायो जेके वीचारा वुसत नथा रखनि, मिसकीनी जे करे, गुरबत जे करे, बदहाली जे करे, महांगाई जे करे उन्हनि वटि असबाब न आहिनि, उन्हनि वटि सहूलतूं न आहिनि, त उहे पंहिंजे लाइ सुठो रोज़े जो एहतमाम करे सघनि, पंहिंजे लाइ साज़ो सामान मुहैया करे सघनि। त उन्हनि जे लाइ मदीने वारे साईं फरमायो उन्हनि खे रोज़ो खोलायो। हता के खीर जो ढुक, हाणे एतिरी गुरबत आहे जो कंहिं वटि खीर जो ढुक बि न हुजे, इशारो मदीने वारे साईं ॾिनो आहे त तव्हां पाण उन्हनि मिसकीननि जी हली वञी मदद कयो, उन्हनि जे लाइ दस्तरख़्वान सजायो। या को वाटड़ू आहे, मुसाफ़िर आहिनि, रस्ते ते वञनि था पिया, उन्हनि जे लाइ रोज़े जो एहतमाम कयो। या पंहिंजी जाइ ते ई अहिड़ो एहतमाम कयो जो रोज़ानो माण्हू तव्हां वटि रोज़ो खोलण जे लाइ अचनि था, इहा भली ॻाल्हि आहे। न त ख़ासि एहतमाम करे अमीरनि, वॾेरनि, यारनि, दोस्तनि, मिटनि, माइटनि खे ॾेखारण जे लाइ इफ़्तार पार्टी जो तव्हां ॾेख वेख जे लाइ एहतमाम कयो, इहो अजुर कोन मिलंदो, मुरादी गुनाह मिलंदो। इहो जेको रियाकारी वारो अमल आहे, उहो अजुर त वियो, सवाब त वियो, रोज़े खोलाइण जो अजुर, सवाब ऐं एहतमाम उहो समूरो हलियो वियो, ऐं पोयां उहो अजुर, सवाब, उहो ख़र्च माण्हू खे गुनाह में मुब्तला करे छॾींदो। अल्लाह ताला शाला असांखे पंहिंजे नेकियुनि खे बचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं साईं फरमाए मन फतर साइमन अला तआमिन व शराबिन मिन हलालिन सल्लत अलैहिल मलाइकतु मिन साआति शहरि रमज़ान। जेको माण्हू रमज़ानुल मुबारक में पंहिंजे हलाल कमाई मजा, छा मां हलाल कमाई मजा, हराम मां न, हराम मां जेकॾहिं माण्हू हिकिड़े जी कमाई शराब जे व्याज जी आहे, हराम शइ फ़रोख़्त करण जी आहे, रिश्वत वठण जे ज़रिए कमायो अथई, कूड़ ॻाल्हाए, धोखेबाज़ी करे, माण्हुनि सां हेर फेर करे कमायो अथई, कूड़ा कसम खणी साईं मुंहिंजा कमाई कई अथई, उन मज़ा जेकॾहिं इफ़्तार माण्हुनि खे छो न कराए, माण्हुनि जे लाइ रोज़े खोलाइण जो एहतमाम छो न करे, अजुर कोन मिलंदो। अजुर उनखे मिलंदो जेके पंहिंजे हलाल कमाई, पंहिंजे खून पसीने जी कमाई मां मुस्लमाननि खे रोज़े खोलाइण जो एहतमाम कनि। पोइ साईं फरमाइनि था जेको पंहिंजे हलाल कमाई मज़ा ताम खणे व शराबिन या थधे पाणी जो एहतमाम करे, सल्लत अलैहिल मलाइका, रमज़ान जी हर घड़ी में अल्लाह जा मलाइक उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि। ऐं जॾहिं लैलतुल क़द्र जी रात ईंदी, साईं फरमाइनि था ओ इहे जेके मुस्लमाननि खे रोज़े खोलाइण जो एहतमाम कनि था, मिसकीननि ग़रीबनि खे रोज़ो खोलाइण जे लाइ कोशिश कनि था, त अल्लाह ताला जो ख़ासि मुक़र्रब मलाइक सल्ला अलैहि जिब्रील लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र जी रात जिब्रील उन जे लाइ दुआऊं घुरंदो आहे, उन जी बरकत जे लाइ, उन जे ख़ैर जे लाइ, उन जी वुसत जे लाइ, उन जे माल खे वधाइण जे लाइ जिब्रील लैलतुल क़द्र में दुआ घुरंदो आहे। केॾो वॾो अमल आहे इहो इफ़्तार कराइण माण्हुनि खे, जो जिब्रील दुआ घुरे सो बि लैलतुल क़द्र में, तवज्जो आहे, जिब्रील दुआ घुरे, मलाइक मासूम दुआ घुरनि से बि लैलतुल क़द्र में, अल्लाह ताला उहा दुआ अघाईंदो कि न कोन अघाईंदो, सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन जहज़ गाज़ियन औ जहज़ हाजन औ खलफहु मिन अहलिही औ फत्तर साइमन कान लहू मिस्लु उजूरिहिम मिन गैरि अन यनकुस मिन उजूरिहिम शैया। को माण्हू कंहिं मुजाहिद जे लाइ सामान मुहैया करे, जिहाद ते थो वञे, उनखे सामान, उन जे लाइ सामान मुहैया करे, या को माण्हू हज ते थो वञे, उन हाजीअ जे लाइ ख़र्च पखे जो सामान मुहैया करे, या उन जे लाइ आसानी करे, उन जे लाइ उन जा ख़र्च पखा खणे, या मुजाहिद ऐं हाजी वञनि था सफ़र ते, उन्हनि जे पोयां उन जे घर वारनि ते ख़र्च करे, उन जी सार संभाल लहे,
उन्हनि वटि ख़र्च पूरो आहे न आहे, उन्हनि जी सार संभाल आहे, या के रोज़ेदार खे रोज़ो खोलाए, ये सभई अमल गॾाए मदीने वारे साईं फरमायो इहे अमल जेको करे न, जेतिरो अजुर इन्हनि अमलनि करण वारे खे मिलंदो, मुजाहिद खे जिहाद करण जो अजुर मिलंदो, हाजी खे हज करण जो अजुर मिलंदो, रोज़ेदार खे रोज़े खोलण जो अजुर मिलंदो, रोज़े रखण जो अजुर मिलंदो, ओतिरो ई अजुर जे हाजीअ जे लाइ, मुजाहिद जे लाइ, रोज़ेदार जे लाइ ख़र्च कयो, उन्हनि जे लाइ एहतमाम कयो, जानी माली सहूलत पेश कई, अल्लाह ताला इन एहतमाम करण वारे खे बि हज जो, जिहाद जो, रोज़े जेतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं वरी रमज़ान जो महीनो हुजे, भलाई जो महीनो हुजे, हिन में जेकॾहिं माण्हू ख़ैरात करे त इन जो त अञा वधीक अजुर आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो, या रसूलल्लाह अय्यु सदक़ति अफ़ज़ल, सभिनी खां अफ़ज़ल तरीन सदको कहिड़ो आहे, सभ खां भली ख़ैरात कहिड़ी आहे? साईं फरमाया सदक़तुन फी रमज़ान, रमज़ान जे महीने में ख़ैरात कयो, इन खां भली ॿी का ख़ैरात आहे ई कोन्हे का। छो त तव्हां रमज़ान में जेका ख़ैरात कंदव न, ॿियनि महीननि में साईं फरमायो त तव्हां फर्ज़ अदा कयो, रमज़ान जे नफ़ली अमल जो अजुर ॿियनि जे फर्ज़नि खां वधीक भलो ऐं आला आहे। जेकॾहिं तव्हांजे मथां ज़कात फर्ज़ आहे त रमज़ान में ख़ुसूसी एहतमाम करे रमज़ान में ज़कात ॾियो। जेकॾहिं तव्हांजे मथां उशुर आहे, बनी लथी आहे, उशुर फर्ज़ आहे त उहो उशुर तव्हां रमज़ान में अदा कयो। तव्हां रमज़ान में ख़ैर ख़ैरात जो घणो एहतमाम कयो त हिन महीने जी ख़ैरात सभिनी खां भले में भली ख़ैरात आहे। को रोज़े खोलाइण जी सूरत में हुजे, रोज़े रखाइण जी सूरत में हुजे, या के ग़रीब मिस्कीन जी ईद जे लाइ मदद करण जी सूरत में हुजे, अल्लाह ताला उन जो वधीक अजुर ऐं वधीक सवाब अता फरमाईंदो आहे। अल्लाह ताला शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे फरमाननि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रहमतिक